किथे मारे जो के सॼी दुनिया करी याद शेर मुस्तफा खे याद सॼी करी याद शेर मुस्तफा खे हज़रत अब्दुल्लाह रज़ी अल्लाह ताला नो फरमाइनि था मां उन्हनि खां पुछो त कीअं पढ़ंदो आहे साईं तूं दीन जो आलिम आहे तूं असांखे ॿुधाए त अल्लाह कीअं थो पढ़े हेॾे ख़्यालु कयो हज़रत अब्दुल्लाह इमाम बुखारी जो उस्ताद थो चवे मां चयोमान अल्लाह मलाइकनि जे विच ते वे अल्लाह वेहण खां त पाक आहे पर वो अल्लाह पंहिंजे शाया निशान मुताबिक़ कीअं थो मलाइकनि सां अल्लाह कुर्सीअ ते वेहंदो आहे पोइ कुर्सी कंदे चिरे 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 असांजो अल्लाह पाक सुभान अल्लाह या कुर्सी अल्लाह हुजे मोहम्मद अल्लाह कराई वा इन कुर्सी बैन यदई रब क़यामत जो ॾियारो थींदो अल्लाह जे कुर्सी सां गॾु आमिना जे लाल जी कुर्सी लॻंदी मथो जो मथो उते कलमे में पाण सां गॾु रखईसि आज़ान में गॾु रखईसि तकबीर में गॾु रखईसि हेॾे अतहियात आहिनि इबादत आहे ॻाल्हाए माण्हू अल्लाह सां थो ओचितो थो चवे चओ अस्सलाम अलैका अय्युहन नबी हाणे हिकिड़ो हिकु मां ॻाल्हि ॿुधायां शाह अब्दुल अज़ीज़ शाह अब्दुल हक मुहद्दिस देलवी रहमतुल्लाह अलैह किताब लिखियो आहे मिशकात जो शरह लिखियो आहे अशअतुल लमात उनमें तो देख अतहियात पढ़ण वारा जंहिंमहिल सरकार जे मथां चवे न अस्सलाम अलैका अय्युहन नबी उन्हें महिल चवंदो कर पंहिंजे दिल में नबीअ खे हाज़िर सम्झंदो कर चओ त मां नबीअ ते सलाम पढ़ां थो त सलाम खे जवाब ॾे थो अॼु त इमाम अहले सुन्नत जी तोखे ॻाल्हि ॿुधायां जेको बरेली जो इमाम आहे उहो तो चवे मां पढ़ंदो आहे तहियातु लिल्लाहि वस्सलावातु वतय्यबातु अस्सलामु अलैका अय्युहन नबी व रहमतुल्लाहि व बरकातु इहो पढ़ंदो आहियां जेसिताईं महबूब मदीने मां मूंखे सलाम जो जवाब न ॾींदो आहे तेसिताईं अहमद रज़ा में पढ़ंदो ई न आहे पोइ चओ इश्क